मोहम्मद महर जो क़त्ल पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी नाकामी करार ॾिनो वियो आहे। फौरी तौर कातिल गिरफ़्तार करण जी घुर कई वई आहे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। अव्हांखे ॿुधायूं पिया त सिंध बार काउंसिल जे अॻवाणनि जो चवणु आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। जान मोहम्मद महर जो क़त्ल पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी नाकामी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अनस घांगरो। जी अनस, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, बिल्कुल सिंध बार काउंसिल पारां काविश ऐं केके न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ बहादुर साफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी घुर कई आहे। सिंध बार काउंसिल जे अॻवाननि पारां साफ़ी जान मोहम्मद महर जे वहशाणे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। सिंध बार काउंसिल जे वाइस चेयरमैन अज़हर हुसैन अब्बासी ऐं मेंबर नईम कुरैशी जो चवणु आहे त शहीद जान मोहम्मद महर जो क़त्ल पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी नाअहलीअ जो सबूत आहे। हिननि जो चवणु आहे त जान मोहम्मद महर जे वहशाणे क़त्ल जी मज़म्मत कजे थी। सिंध बार काउंसिल, IG सिंध, DIG सखर ऐं SSP सखर खां तोड़े कानून लागू कंदड़ इदारनि खां घुर कई आहे त जान मोहम्मद महर जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं इंसाफ़ जे कटराणे में आंदो वञे। सिंध बार काउंसिल पारां घुर कई वई त शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जो जेको क़त्ल आहे उहो अफ़सोसनाक अमल आहे। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी नाअहली जेका आहे सा उहा वाज़िह थी आहे। हिननि फौरी तौर ते कातिल गिरफ़्तार करण जी घुर कंदे इंसाफ़ जे कटराणे में आणण जो मुतालबो कयो आहे। जी वरी महिरबानी नाज़िन, सखर खां अनस घांगरो तफ़सील ॾिना आहिनि।